महबूबो हक़ मौजूद जीअं लतीफ़ जीअं सिंध ऐं जीअं आलम इंसानियत। आलम इंसानियत जो नारो इन करे हणंदो आहियां जो लतीफ़ साईं जो इहो फ़िक्र आहे। लतीफ़ साईं जेको चवे थो साईं सदाईं करीं मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करीं। मुंहिंजे धरतीअ ते त सुकार कर, पर रुॻो मुंहिंजी अकेली धरती न, उन ते सुकार करे पोइ आलम ते बि सुकार कर, आलम जा अंज बि ख़तमु कर। तंहिं करे आउं चवंदो आहियां जीअं आलम इंसानियत ऐं इंसान सां प्यारु करणु जहिड़ो वॾो को वड़ कोन्हे। इंसानियत एॾी वॾी ॻाल्हि आहे जंहिंजो तसवर बि नथो करे सघिजे। ऐं उन इंसानियत जे अंजनि जो हल छामी आहे, उहो असां हल कीअं कढी सघूं था, उहो असां छा करे सघूं था। उन जे लाइ भिटाई साईं ससुई आबरी में बैत चयो, वेठे वर न पून, वेठा हूंदो त पोइ तव्हांखे मंज़िल थोरी मिलंदी। वेठे वर न पून, सुते मिलन न सुपरी, पियायूं सुता ऐं ख़्वाहिश था रखूं त असांखे प्री मिले, महबूब मिले, सॼण मिले। हाणे इहो कीअं मुमकिन आहे? सुते न सरंदिया कर पचार पनुअ जी, इहो वरी ॿियो बैत अथव। विहामी वेंदिया खणा हणंदी हथड़ा, कमाल जो बैत आहे। वक़्तु गुज़री वेंदो, ज़िंदगी ॾाढी मुख़्तसिर आहे, ज़िंदगी ॾाढी नंढड़ी आहे। ऐं पोइ हथड़ा हणंदी, जॾहिं उमिरि जे आख़िरी ॾाके ते अची पहुचंदी त पोइ हथड़ा हणंदी, पोइ असां हथ हणंदासीं त काश असां हीअं कयूं हा, काश असां पंहिंजे बच्चनि खे लतीफ़ पढ़ायूं हा, काश असां पंहिंजे बच्चनि खे सिंध जी तारीख़ पढ़ायूं हा, काश असां पंहिंजे बच्चनि खे सिंध जा जेके माग मकान आहिनि उहे असीं घुमायूं हा। पर पोइ वक़्तु न बचंदो, ज़िंदगी ॾाढी मुख़्तसिर आहे। ऐं अचां थो मौज़ू ते, वेठे वर न पून, सुते मिलन न सुपरी, वेहण सां मंज़िल कान मिलंदी, सुम्हण सां सुपरी कोन मिलंदा। जे रंधनि मथे रून, साजन मिले तन खे, जेके मंज़िल ते हलनि था ऐं लुड़क ॻाड़ींदा वञनि था, साजन उन्हनि खे थो मिले। लुड़क छाजे लाइ था ॻाड़नि? त आउं पंहिंजे महबूब सां मिलां, आउं पंहिंजी महबूब रुॻो फ़र्द नथो हुजे, महबूब इनकलाब थी सघे थो, महबूब तब्दीली बि थी सघे थी। महबूब जा अलाए केतिरा रूप आहिनि, जेॾां करियां नज़र तेॾां साहिब साम्हूं। हाणे भिटाई साईं एॾा गहरा जेके गूनागून फ़िक्री जेके पहलू असांजे आॾो रखे थो, उहे पहलू लतीफ़ साईं रखे छो थो? करोड़ा दौर में जेको मतिलबु जहान हुयो, तिर्ज़े हुक्मरानी हुई, उन दौर में लतीफ़ साईं सम्झो पिए त अॻिते हली छा थियणो आहे। ऐं लतीफ़ साईं खे इहा बि ख़बर हुई जॾहिं टालपुरनि जे दौर में, पहिरियां त कलोड़नि जे दौर में पहिरीं अंग्रेज़नि जी कोठी क़ाइमु थी हुई, पर उहा कोठी को ख़तमु थी वई ठटे मां। हुनखे ख़बर हुई त ईस्ट इंडिया कंपनी ईंदी ऐं सिंध ते अची कब्ज़ो कंदी, म्याणी जी जंग लॻंदी, दुॿीअ जी जंग लॻंदी, सिंधी माण्हू जंगी फ़न खां अणवाक़ुफ़ आहिनि ऐं सिंध हथनि मां हली वेंदी। ऐं पोइ जीअं वेठे वर न पूं, सुते मिलन न सुपरी, जे रंधनि मथे रून, साजन मिले तन खे। यार वेठनि ते वारी वरे, हीअ जेको माण्हू वेठो आहे, कुझु नथो करे, का ॻाल्हि नथो करे ऐं का जिदोजहद नथो करे, को इल्मु हासिलु नथो करे, उनखे कुझु बि हड़ हासिलु थियणो न आहे, इहो थो लतीफ़ चवे। ऐं असां नज़रियनि में विरहाया पिया आहियूं, हीउ कम्यूनिस्ट आहे, हीउ क़ौम परस्त आहे, हीउ जमहूरियत पसंदि आहे, हीउ फलाणो आहे, हीउ फलाणो आहे। अदा जेकॾहिं सोचूं, थोरो बि सोचूं, थोरो गौर कयूं, सिंध किथे आहे इन्हनि सभिनी नज़रियनि? सिंध आहे त इहे नज़रिया आहिनि, जेकॾहिं सिंध न आहे त इहे नज़रिया कहिड़े कम जा आहिनि? ऐं उन सिंध जी आबियारी जे लाइ ऐं उन सिंध जे ख़ुशहाली, जियापे ऐं वकार जे लाइ असांखे लतीफ़ साईं जे हिन बैत ते अमल करणो पवंदो त वेठे वर न पून, सुते मिलन न सुपरी, जे रंधनि मथे रून, साजन मिले तन खे। मूंखे उमेदु आहे त तव्हां लतीफ़ टीवी खे सब्सक्राइब कंदव, बेल आइकन खे क्लिक कंदव ऐं शेयर कंदव, लाइक कंदव, कमेंट कंदव ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं हीअ वीडियोज़ जेके आऊं
पूरो कयां थो इन वीडियोज़ खे अवां पहुचाईंदव त जीअं वधि खां वधि झर झंग असां फ़िक्र लतीफ़ पहुचाए छॾियूं ऐं माण्हुनि जूं अखियूं खोले छॾियूं। सची बची उहो फ़िक्र आहे जेको अखियूं खोलण वारो फ़िक्र आहे। हक़ मौजूद जीअं सिंध ऐं जीअं लतीफ़ जीअं आलम इंसानियत।